साइण बाबा चयो आहे त सालार फैसले में केतिरा दफ़ा बि ज़मीन लिखण जी ॻाल्हि करे, पर तव्हां ख़ामोश रहिजो ऐं लिखत सफ़ा बि न ॾिजो। सालार बिना लिखत जे हाणे बि ज़मीन पंहिंजे ई कब्ज़े में करे वेठो आहे। ज़ाहिर आहे हू खातनि जी डिमांड कंदो। हा साइण, बाबा इहो ई त चए पियो। बाबा चए पियो त असां फैसले में इहो ई कमु कंदासीं। सालार वटि सॼी ज़मीन आहे ऐं पोइ सालार खां सॼी ज़मीन खसे वॾेरे नादिर जे नाले कंदासीं। सालार खे सिर्फ़ उन जो ई हिसो मिलंदो, सो बि बिना लिखत ऐं बिना खाते जे। इहो फ़ैसिलो सालार कोन मञींदो। मां इहा ॻाल्हि बाबा खे चई हुई साइण, पर बाबा चयो त वॾेरे सालार खे इहो सभु मञाइण असांजो कमु आहे। चाचो साले पंहिंजे तजुर्बे जी बुनियाद ते इहा ॻाल्हि करे रहियो आहे, पर फ़ैसिले में सालार जो इहो ख़ासि तगियो बि त हूंदो। बाबा न फैसले में जेको ॻाल्हियुनि जा वट सट ॾींदो, पर तगियो बि उहे वट सट सम्झी वेंदो। ख़ैर आहे शमा, सालार भले पंहिंजी हिसे जी ज़मीन लिखराए वठे, पर असांजी त जान छॾे। हा साइण, तव्हां सफ़ा सही था चओ। मां भला घर जो ॿियो कमु ॾिसी वठां। ठीकु आहे। सुल्तान इहो ग़लति थियो आहे। सालार खे न ज़मीन मिली, नादर खे डोड़ाए कढंदो। ज़मीन दरअसल असां सालार खां खसे रहिया, हुनखे ज़मीन कोन मिलंदी। छा मतिलबु आहे? सालार खान इहो ज़ुल्म ज़मीन न करे रहियो आहे। ईअं कीअं थो थी सघे? तव्हां इहा ज़मीन हुन खां खसे वञो ऐं ख़ामोशीअ सां तव्हांखे ज़मीन हू ॾेई छॾींदो। हिन वक़्तु वॾेरे लाइक़ जी ज़मीन सालार जे कब्ज़े में। बराबर ज़मीन सालार जे कब्ज़े में आहे। फैसले में पूरी ज़मीन जी विरासत थींदी। जेको सालार जो हिसो हूंदो उहो हुनखे मिलंदो, बाक़ी जेको नादर ऐं मेरू जो हिसो आहे उहो हुननि खे मिलंदो। बाक़ी जेका बि ज़मीन पूरी सालार जे हथ में आहे न, हुनखे कोन मिलंदी। सालार खे खातो मिली वियो न, नादर खे तंग कोन कंदो। ये पाणी ज़मीन विकिरो करे सालार खे ॾियो हलिया वेंदा। जेके हुननि खे पाणी जी ज़रूरत हूंदी न, सालार हुननि जा फसल सुकाईंदो। जेके पाणी जाम हूंदो न, सालार हुननि खे ॿोड़ाए छॾींदो। सालार खे ज़मीन कोन ॾिबी, हुनखे ॾिबो डटो। जेकॾहिं न ज़िद कयईं त पोइ हुनखे पुछड़ी वारी ज़मीन ॾिबी। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।